सिंध जी सकाफ़त सदियुनि ते मुहित आहे। सिंध जी धरती अज़ीम धरती, सूफ़ियुनि जी धरती, प्यार ऐं मुहबत जी धरती आहे। ऐं इन प्यार ऐं मुहबत जी धरती में जिते कलंदर लाल शहबाज़ आहे, जिते भिट जो घोट लतीफ़ सरकार आहे, जिते सचल साईं आहे, जिते सामी आहे, जिते उस्ताद बुखारी आहे, जिते शेख अयाज़ आहे, ऐं जिते अणगणिया नाम आहिनि जिन पंहिंजी हिन सकाफ़त खे ॻायो, उन जे ज़रे ज़रे खे ॻायो, उन्हनि ॻायो। ऐं अॼु जी मीडिया, सिंध जी मीडिया, सिंध टीवी, उन्हनि जे ॻाइण खे निभायो ऐं सिंध जी सकाफ़त जो आवाज़ हर हंधि पहुचायो। मूंखे फ़ख़्रु आहे त मां सिंध धरतीअ जो ॼाओ हां ऐं असांजी सकाफ़त जेका पूरी दुनिया में मशहूरु आहे, जेका एतिरी क़दीम आहे जंहिंजो अंदाज़ो मुंहनि जे दड़े जे उन्हनि खंडरातनि मां लॻाए सघिजे थो। ऐं उन सकाफ़त खे ॾिसी, मुंहनि जे दड़े खे ॾिसी, उतां जी नाचणीअ खे ॾिसी, उतां जे शहरनि जे पकियुनि नालियुनि खे ॾिसी इहो चई सघिजे थो त सिंध जी क़ौम, सिंध जा माण्हू केतिरे पुराणे ज़माने खां वठी न सिर्फ़ु तहज़ीब याफ़्ता हुआ, पर उहे माण्हू पुख़्तनि ज़हननि जा मालिक हुआ। ज़िंदगीअ जे जीअण जा रंग ढंग उन्हनि वटि हुआ। न सिर्फ़ु इहो, पर संभारा खे ॾिसी इहो बि अहसासु थो थिए त हीअ धरती, हिन धरतीअ जा माण्हू सकाफ़त, कल्चर, राग रूप ऐं फ़नून लतीफ़ा सां केतिरो न रग़बत रखंदड़ हुआ ऐं उन सां उन्हनि जो केतिरो न गहरो लाॻापो हुयो। हिन मौक़े ते मां बि सिंध जे सभिनी माण्हुनि खे इहा अपील कंदुसि त उहे सिंध टीवीअ सां गॾु हुजनि, उन्हनि सां गॾिजी हिन सकाफ़त जे ॾिहाड़े खे मल्हाइनि, पंहिंजे माज़ीअ खे यादि कनि ऐं पंहिंजे हाल में पंहिंजी सकाफ़त खे वर्जाउ वारो अमल कंदे ईंदड़ मुस्तक़बिल लाइ का राह छॾनि, को गस छॾनि। सिंध जी सकाफ़त ज़िंदाबाद, सिंध जो ॾिहाड़ो ज़िंदाबाद।